दोस्तों असां सां गॾु सिंधी अदब में हिकिड़ो वॾो नालो साईं मदद अली सिंधी जन असां सां मौजूदु आहिनि। साईं खां छहों हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल जेको सिंध म्यूज़ियम में मुनक़िद कयो वियो आहे उन बाबति पुछंदासीं त साईं वबा जे ज़माने में जेको अदब आहे उनखे साईं कीअं था ॾिसनि। सर अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम साईं, सभ खां पहिरीं तव्हांखे मुबारकबाद ॾियूं, तव्हां कवरेज पिया करियो। आहे त ॾाढी इम्पॉर्टेंट ॻाल्हि त वबा जे ज़माने में, छाकाणि त ही वबाऊं जेके आहिनि से दुनिया में सदियूं अॻु बि आयूं हुयूं। प्लेग आई, कालरा आई, वरी हीअ बि आई आहे। इंसानी ज़िंदगी हिकिड़ी अजीब पुरख़तर हालात सां गुज़रे पई, पर बहरहाल माण्हुनि खे बि शाबत हुजे। अहिड़ियुनि हालतुनि में छहों फेस्टिवल करणु तमामु वॾी ॻाल्हि आहे। ऐं बेसिकली छा आहे त सिंधी ॿोली उहा शाहूकार ॿोली आहे सब कॉन्टिनेंट जी या पाकिस्तान जी, जंहिंजो अदब तख़लीक़ थिए पियो, अख़बारूं निकिरनि थियूं, किताब छपजनि था। या पाकिस्तान जी वाहिद ॿोली आहे सिंधी जंहिंमें इहो कमु थिए थो। ऐं हिन क़िस्म जा फेस्टिवल हिकिड़ी असांजी बि ख़्वाहिश हूंदी हुई थियणु खपनि, हाणे थियनि पिया। हैदराबाद में थिए पियो, कराची में थिए पियो। ऐं सम्झां थो हुन सां सिंधी ॿोली ऐं सिंधी अदब जे तरक़ी ऐं तरवीज में वॾो फ़ाइदो थींदो। सर सिंध जो जेको नौजवान आहे, सिंधी नौजवान आहे, उनखे तव्हां अदब जे तरफ़ ईंदे केतिरो ॾिसो था? हाणे ॻाल्हि आहे दुनिया ॾिसो न, माण्हूअ जे मुठ में अची वई आहे। नौजवाननि खे बि उनजे पसंदि जो अदब मिलंदो त उहो पढ़ंदा, जेकॾहिं पसंदि जो न मिलंदो त हाणे दुनिया हिकिड़ी अजीब चेंज थी वई आहे। उन हालत में असां अदीबनि खे बि उहो लिटरेचर तख़लीक़ करणु खपे जेको ज़िंदगी जे वेझो हुजे ऐं नौजवाननि जे पसंदि मुताबिक़ हुजे। पसंदि मुताबिक़ त लिखणु ॾाढो ॾुखियो आहे, पर अहिड़ी शइ हुजे जेका हुननि खे बोर न करे, हुनखे ज़िंदगी हक़ीक़त सम्झाएसि। वॾी महिरबानी।